कराची जे इलाइक़े कुरगी में कासवे नदी बंद वेझो औरतें बारड़ी जा तशुद थियल लाशत कचरा कुंडी मां 3 वरियनि जी औरत ऐं 5 वरियनि जी बारड़ी जा लाश मिलिया। पुलिस पहुच औरत बार खे का पूरी शइ जो धक हणी क़तल कयो पियो। संदन सुञाणप नाहे थी सघी। इसराइली फौजी खान यूनिस में बमबारी 70 फलस्तीनी शहीद 200 जख्मी। इसराइली फौज उभरंदी इलाइक़े में रिहायशी इमारतनि ऐं बेघर फलस्तीनी जे ख़ैमनि ते बमबारी कई। गज़ा में वधीक ॿिनि इसराइली यरगमाली मारिजी पिया। दस्ती बम धमाके में हिकु इसराइली फौजी ऑफिसर मारिजी वियो। इसराइली काबीना गॾियल क़ौमनि जी इमदादी एजेंसी उनरवा खे दहशतगर्द तंज़ीम क़रार ॾियण जो बिल मंज़ूर पियो वरितो। मकली में खुश्क बिरादरी जी बिंदरिन में जेड़ो फारिग में पुलिस एहलकार कतल बजड़ा जख्मी। जेड़े दौरान गोलियों लगने से पुलिस एहलकार गुलबहार खुश्क मारिजी पियो। फिदा हुसैन एसिया जख्मी अस्पताल मुंतकिल। वाक़े पादरिन में छिकताण वधी वञण से पुलिस पिकेट क़ाइम। चक में महर जतोई तकरार तां हथियारबंदनि हथां ज़ख्मी थियल जब्बार महर फौत। मारिजी विलनि जो अंग वधी वियो। ज़ख्मी जब्बार महर अस्पताल इलाज दौरान दमदणी हवाले कयो। गुज़िरियल ॾींहुं सेदे जी दुकान ते हथियारबंदनि जी फारिग में रियाज़ महर कतल ऐं जब्बार महर समेत 5 ॼणा ज़ख्मी थिया हुआ। महर जतोई तकरार तां धुरिन में 6 ॼणा क़तल थी चुका। नंगर पार्क बरसात दौरान बिजली गिरण सबब 2 नीगर फौत। ॻोठ कोहली फेरी में बिजली गिरण सबब 12 वरियनि जो नेचल ऐं 13 वरियनि जो मौलचंद कोहली फौत थी विया। कोट बंगलो भरिसां मीरवा केनाल में बुरी फौत थी वियल नीगर जो लाशत। ॻोठ साथी खान शेख पासे 9 वरियनि जो सदा हुसैन शेख जो लाश घर पहुचाइण ते कोहरा मची वियो। ऐं खेपरे में कारी मोटरसाइकिल जे टक्कर में पोरियत फौत। हादसे में होलसेल जे सेल्समैन जीवत राम खत्री दमदणी हवाले कयो।